ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 3 अध्याय में ॾिठो हो त जॾहिं देव ऋषि नारद मुनि राजा प्राचीन वर्क के पुरंजन ऐं अज्ञात जी कथा ॿुधाइनि था, तॾहिं राजा प्राचीन वर्क के कुछ भी समझ में नथो अचे ऐं चवे थो त हे नारद मुनि, मां संसारी जीव हिननि ॻाल्हियुनि खे किथां सम्झां। कृपया मूंखे इन जो खुलासो करे ॿुधायो, मतिलबु त हिन खे कुझु वधीक खोले ॿुधायो त मुंहिंजी सम्झ में अचे। तॾहिं नारद मुनि राजा प्राचीन वर्क के सॼी कथा खोले ॿुधाइनि था, जंहिंजो ज़िक्र पाण कल वारी कथा में कयो। उहो सॼो खुलासो ॿुधी राजा प्राचीन वर्क चवनि था त हे नारद मुनि, मुंहिंजा पुट परचेतून जेके जंग में तप करण वास्ते विया आहिनि से अञा मोटिया न आहिनि। सो जॾहिं हू वापसि ईंदा तॾहिं मां राज गद्दी वग़ैरह छॾे वन में वञी परमेश्वर जो तप कंदसि। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 31 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे नारद मुनीअ जो पंहिंजे जोग बल सां प्राचीन वर्क खे हिरण समेत सॼो बाग ॾेखारण। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, नारद मुनि ही ॻाल्हि ॿुधी अजब में पइजी वीचारियो त मूं हेतिरो ज्ञान राजा खे सेखारियो, पर तॾहिं बि हिन जे मन में राज गद्दीअ जो मोह लॻो पियो आहे। इहो वीचार करे देव ऋषि नारद पंहिंजे जोग बल सां हिकिड़ो बाग आकाश में तयारु करे चयो त हे राजा, मूंखे हिकिड़ो वॾो अजब मालूम थो थिए। थोरो मथे त ॾिसो। जीअं राजा अखियूं मथे करे ॾिठो, तीअं आकाश जी तरफ़ हिकिड़ो बाग तमामु चङो फलनि फूलनि वारो 4 दरवाज़नि वारो ॾिसण में आयसि। हिकिड़ो हिरण जंगली सावक ॾिसी नचंदो टुपंदो जॾहिं उन बाग में अची गाह खाइण लॻो, तॾहिं हिकिड़ो शिकारी शिकार जे सॼे सामान सां हिरण खे पकड़ण लाइ उते पहुतो। हिन हिकिड़े दरवाज़े ते ॾियारी विधी ऐं ॿिए दरवाज़े ते कुते खे ललकारियो ऐं 3 दरवाज़े ते बाहि लॻाई ऐं पाण 4थे दरवाज़े ते धनुष बाण खणी बीठो। तंहिं हूंदे बि हिरण बेडपो थी ख़ुशीअ सां पता ऐं फल फूल खाईंदो रहियो। राजा प्राचीन वर्क उन बाग, शिकारी ऐं हिरण खे ॾिसी चयो त हे मुनिनाथ, कहिड़े न अचरज जी ॻाल्हि आहे जो 4 दरवाज़नि ते हिन हिरण जे मारण जो पूरो बंदोबस्त थियो पियो आहे, लेकिन तंहिं हूंदे बि हू हिरण जो ख़्यालु न रखी वॾे आनंद सां पियो चर खाए। हाणे उन जे खाइण मां हिन खे कहिड़ो लाभ मिलंदो। ही ॻाल्हि ॿुधी नारद मुनि खिली चयो त हे राजा, तुंहिंजो बि हाल ठीकु ओहिड़ो ई आहे जो बुढ़ापे में तुंहिंजूं सभु इंद्रियूं सत छॾे वेयूं आहिनि ऐं मरण जो वक़्तु बि नज़दीक अची पहुतो अथई। पहिरियां ई जेके जवानीअ जूं उमेदूं हुयूं से न रहियूं। हाणे बुढ़ापो ज़्यादा थियण सबबा राति ॾींहुं तुंहिंजे बुत जो रत ऐं मांस अहिड़ी तरह सुकंदो वञे थो जहिड़ी तरह पाणी बाहि जी गर्मीअ खां जली कुझु बाक़ी नथो रहे ऐं मौत पोयां तोखे कुते वांगुर खंबींदो अचे। मरण जो ॾींहुं शिकारी वांगुरु धनुष बाण खणी तुंहिंजे साम्हूं बीठो आहे, तॾहिं बि तूं संसारी माया मोह जे ॼार में अहिड़ो त फाथल आहीं जो ही सभु हाल अखियुनि सां ॾिसण ते बि तोखे पंहिंजे मरण जो डपु नथो थिए। संसारी सुख ऐं राज गद्दीअ जी हूस तोखे अञा ताईं लॻी पई आहे।
ही ॻाल्हि ॿुधी राजा जा कपाट खुली पिया ऐं इहे सम्झाई त मुंहिंजो बदन जलंदो पियो वञे ऐं पंहिंजी ही हालत ॾिसी नारद मुनीअ जे चरणनि ते किरी चवणु लॻो त हे मुनीनाथ, तव्हां वॾी कृपा करे मूंखे हिन संसारी बंधन मां ॿाहिरि कढियो आहे, न त मां उन माया मोह जे महाॼार में फाथल रहा हुआ। इहा ॻाल्हि चई राजा विधि मूजिबि श्री नारद मुनीअ जी पूजा कई ऐं संसारी माया मोह छॾे बद्री केदार ॾांहुं हलियो वियो ऐं वञी मुक्त पदवीअ खे पहुतो। सभई चयो जय श्री कृष्णा। नारद मुनी बि उतां खां हलियो वियो। उन खां पोइ घणनि ॾींहंनि बाद नारायण जी परचेतुन जो तप ऐं सुमरन करण खां ख़ुशि थी पंहिंजे चतुर्भुजी रूप जो दर्शन ॾेई उन्हनि खे चयो त अवां वरदान घुरो। तॾहिं परचेतुन दंडवत ऐं स्तुति करे चयो त हे महाराज, असां इहो वरदान था घुरूं त संसारी माया मोह में न फासूं ऐं असांखे साधन ऐं महात्माइन जो संग मिले ऐं तव्हांजे चरणनि में असांजी भक्ति बणी रहे। श्री श्याम सुंदर टिनी लोकनि जे नाथ उन्हनि जी मर्ज़ीअ मूजिबि उन्हनि खे वरदान ॾेई चयो त तव्हां गृहस्थी थी अंत समय मुक्त पदवी पाईंदाऊं। जॾहिं इहो वरदान पाए हू पंहिंजे घर ॾांहुं हलिया तॾहिं रस्ते में छा था ॾिसनि त जेको शहर ऐं नगर आबाद हो सो सभु जंगल थी वियो आहे। ही हाल ॾिसी परचेतुन चयो त जंगल जे देवता असांजो राज ऐं देश वीरान कयो आहे, सो जोग जी आग सां उन्हनि खे जलाए छॾिजे जंहिं करे हू पंहिंजी करणीअ जो फल पाइनि। इहो वीचार करे जॾहिं परचेताइन जंगल खे क्रोध सां ॾिठो तॾहिं उहो जंगल सड़ण लॻो ऐं उते जा देवताऊं पंहिंजा प्राण बचाए वठी भॻा ऐं ब्रह्मा जीअ वटि वञी पुकारियाऊं। तॾहिं चंद्रमा ब्रह्मा जी जी आज्ञा सां अची परचेतुन खे चयो त तव्हां हरि भक्त थी 10,000 वरियनि ताईं परमेश्वर जो तप कयो आहे ऐं अव्हां खे नाहक अहिड़ो क्रोध न करणु घुरिजे। हिन जंगल मां सभिनी रखेश्वरनि मुनेश्वरनि पशुअनि ऐं पखियुनि खे भोजन मिलण सां रखिया थींदी हुई। तंहिंजे जलाइण करे अव्हां ते वॾो पाप लॻंदो ऐं तव्हां संसार पैदा करण जी इच्छा सां परमेश्वर जो तप कयो आहे, सो तव्हां नमलोचन नाले कन्या सां वञी विहांउ कयो जेका दरख़्तनि जी धीउ आहे। उन सां शादी कंदाऊं त उन मां अव्हां खे घणी संतान पैदा थींदी। इहे वचन चंद्रमा जा ॿुधी जंगल जे देवताइन उहा छोकिरी परचेताइन खे आणे ॾिनी ऐं चंद्रमा जे सम्झाइण ते परचेतुन पंहिंजो क्रोध खिमिया करे जंगल जी आग खे विसाए छॾियो ऐं पोइ परचेताइन उन छोकिरीअ सां गंधर्वी विहांउ करे स्त्री समेत पंहिंजी नगरीअ ॾांहुं हलिया विया। चंद्रमा ख़ुशि थी पंहिंजे लोक में हलियो वियो। उन छोकिरीअ मां परचेतुन खे वच्छ नाले हिकिड़ो पुटु पैदा थियो जंहिं परमेश्वर जो तप करे घणा ई जीव हिन पृथ्वीअ ते पैदा कया। कुझु ॾींहं खां पोइ परचेतुन पंहिंजे पुट खे राज ॾेई परमेश्वर जे तप करण वास्ते उलंदे तरफ़ विया। तॾहिं रस्ते ते उन्हनि खे नारद मुनी गॾियो जंहिं जे उपदेश सां परचेताऊं परमेश्वर जो भॼन ऐं सुमरन करे जोग अभ्यास सां पंहिंजो तन त्यागे गऊ लोक में पहुता। सभई चयो जय श्री कृष्णा। श्री मैत्री रखेश्वर जी जे वातां भगवान जे गुणनि ऐं पवित्र कथा ॿुधी महात्मा विदुर भक्तीअ में भरिजी पंहिंजी अखियुनि मां ॻोरा ॻारण लॻो। हिन पंहिंजो मस्तक उन जे चरणनि ते रखी चयो त हे महाराज, तव्हां अॼु मूंखे अज्ञान जे अंधकार मां कढी पार पहुचायो आहे। ईअं चई हिन श्री मैत्री रखेश्वर जी खां आज्ञा वरिती ऐं अची हस्तिनापुर में पंहिंजे मिटनि माइटनि सां मिलियो। जेको मनुष्य भगवान जी भक्ति ऐं राजाइन जो ही वर्णन ॿुधंदो तंहिंखे वॾी उमिरि धन जस सुदगति ऐं सुख प्राप्त थींदो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 31 अध्याय संपूर्ण थियो ऐं पिणु गॾोगॾु श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो स्कंद चौथों बि संपूर्ण थियो। सभई चयो जय श्री कृष्णा।
अगर तव्हां सभिनी हरी भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरी भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।